अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 27 जुलाई 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सकरंड में सिंध यूनाइटेड पार्टी पारां वर्कर्स कन्वेंशन। 31 जुलाई ते APC सॾाइण जो ऐलान। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾियण जो मुतालबो। लाड़काणे में वकीलनि जो कन्वेंशन। 9 अगस्त ते मोरो मार्च करण जो ऐलान। रतो देरोजा रहवासी महांगाई ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया, एहतिजाजी मुज़ाहिरो। उमरकोट में मनशात ख़िलाफ़ आवाज़ उथारण ते वकील खे धमकियूं। डिस्ट्रिक्ट बार जो अदालती बाइकाट, एहतिजाजी मुज़ाहिरो। अवामी तहरीक जो मेहड़ में वधंदड़ बदअमनी ऐं धाड़ियल राज ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सकरंड में सैयद ज़ैन शाह वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदे चयो आहे त सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ 31 जुलाई ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराए तहरीक जो ऐलान कयो वेंदो। सैयद ज़ैन शाह वधीक चयो त कैनालनि वारो मामिलो CCI में रखणु ड्रामो हुयो। पाणी ऐं ज़मीन वारो मामिलो साॻियो आहे। 2 लख एकड़ ज़मीन आबाद करण लाइ जलालपुर कैनाल जोड़ियो वियो आहे। चोलिस्तान जी ज़मीन आबाद करण लाइ बि मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु कया पिया वञनि। सैयद ज़ैन शाह जो वधीक चवणु हो त हुकूमत मुसलसल सिंध सां नाइंसाफ़ियूं करे रही आहे। सिंध जे हिसे जो पाणी विकिरो कयो वियो आहे। सिंध जो ज़मीनूं नीलाम कयूं पियूं वञनि। सिंध जे ज़मीन जी नीलामी में पीपल्स पार्टी भाईवार आहे। सैयद ज़ैन शाह जो वधीक चवणु हो त असां वटि काफ़ी चैलेंजिस आहिनि। वफ़ाक़ तहत ठहियल आहिनि, जंहिंजे बुनियाद खे असीं दुरुस्त न सम्झंदे उन्हनि जा जेके हिसा आहिनि, एक्ट जेके पास थियल आहिनि, अॼु पाणीअ जी जॾहिं महिल पाण वकालत पई कई सॼी सिंध में साल त बावजूद असां सम्झूं पिया त सिंधू नदीअ ते या नदियुनि जो सिस्टम ते, इंडस बेसिन इरिगेशन सिस्टम ते असांजे हिसे जो पैसो पाणी ठाही था वञनि। पर मौजूद 91 जो अकॉर्ड हो न जंहिं ते ॻाल्हायो, हाणे उनखे पोरांगी पिया। उन करे उनखे चैलेंज कयो त तव्हांजा सभु गूंगा ॿोड़ा MPA MNA सेनेटर सदर सभु भाड़िया, सभु उन्हनि वाकई न सिर्फ़ु भाड़िया पर मुनाफ़िक तव्हांखे हुननि खे लिखी पिया ॾियनि, तव्हांखे पिया चवनि त कूड़ो तव्हां रोड पिया, सॼी क़ौम खे धोखो पिया ॾियनि। पर उन सच खे खणी पाण कहिड़ो रस्तो पेश कयो, पाण सभिनी गॾिजी वियो, हर हिकु माण्हू वञी वियासीं, सवाइ इन्हनि हरामखोरनि खे, सवाइ इन्हनि क़ौमी बेग़ैरतनि खे। इन्हनि खां सवाइ पाण हर माण्हू इन्हनि जे आसरो कोन रखियोसीं ऐं करोड़े माण्हुनि खे रुकी करणु शुरू कयो। वकीलनि पारां 9 अगस्त ते मोरो मार्च हैदराबाद में करण जो ऐलान कयो वियो आहे। कॉर्पोरेट फार्मिंग ख़िलाफ़ 16 अगस्त ते सिंध हाई कोर्ट खां वज़ीरला हाउस ऐं सिंध असेंबली ताईं मार्च कयो वेंदो। लाड़काणे में वकीलनि पारां कन्वेंशन मुनक़िद कयो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे आमिर नवाज़ वड़ाए चयो त कॉर्पोरेट फार्मिंग ख़िलाफ़ 16 अगस्त ते सिंध हाई कोर्ट खां वज़ीरला हाउस या सिंध असेंबली ताईं मार्च करे उन्हनि खे पंहिंजो चार्टर ऑफ डिमांड ॾींदासीं। जिन धुरियुनि खे वकीलनि जे धरणनि ते शिकायतूं आहिनि से अची अॻुवाणी कनि, कमु कनि, असां उन्हनि पोयां हलण लाइ तयारु आहियूं। आमिर नवाज़ वड़ाए वधीक चयो त बजाराणी लेगारी वारा लावारस न आहिनि। असां एहतिजाजी मार्च कंदासीं। मार्च में ख़बर पइजी वेंदी
त असां सही आहियूं या न। लाड़काणो हाईकोर्ट बार जी मेज़बानी हेठि कैनालनि जी अॾावत, ज़मीन जी गैर क़ानूनी अलाटमेंट ऐं 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ कन्वेंशन कोठायो वियो हो, जंहिंमें वॾे अंग में वकीलनि पारां शिरकत कई वई हुई। वकीलनि जे कन्वेंशन दौरान नारेबाज़ी करण ते कन्वेंशन में बदनज़मी पिणु थी। हाईकोर्ट बार जो जनरल सेक्रेटरी आसिफ़ चांडियो उथी हली वियो। उन मौक़े ते लाड़काणे हाईकोर्ट बार जे सदर अतार अब्बास सोलंकी जो चवणु हो त असल मसइलनि तां ध्यानु हटाइण लाइ ॼाणे वाणे सिंध में बदअमनी जी सूरतहाल पैदा कई वई आहे। हुन चयो त कन्वेंशन घणा थी विया, हाणे अमली कमु करणु घुरिजे। अतार सोलंकी जो वधीक चवणु हो त असां तजवीज़ ॾिनी आहे त ईंदड़ क़दम सिंध असेंबली जे ॿाहिरां धरणो हुजणु घुरिजे। सिंध में अमन अमान जी सूरतहाल तमामु घणी ख़राबु आहे। IG खे फ्री हैंड ॾिनो वञे। जॾहिं त उन मौक़े ते वकील अॻवान जो वधीक चवणु हो त इस टाइम दुनिया में ये जाना जाता है कि भाई पाकिस्तान जो है एक पावरफुल मुल्क है। आफ्टर ये जो इंडिया ने छेड़छाड़ की, उसके बाद से उसको उसकी औकात पता चल गई और दुनिया को पता। अगर हम इतने बड़े लेवल पे चीजों को कंट्रोल कर सकते हैं तो ये क्यों नहीं कंट्रोल हो रहे? लोग मर रहे हैं, अगवा हो रहे हैं, सब कुछ हो रहा है। लोगों की बात सुने ताकि क्राइम जो है वो खत्म हो और लोगों को मदावा हो, सुकून मिले, पीस मिले, लोग अपना कारोबार कर सके। और ये जो है तरक्की जो है लाड़काना, ये शिकारपुर, ये सारे एरिया तरक्की कर सके। क्योंकि अगर हम हिस्ट्री में जाएं तो शिकारपुर की एक हिस्ट्री है, लाड़काना की एक हिस्ट्री है, एजुकेशनल बैकग्राउंड है, सिविलाइजेशन बैकग्राउंड है। तो उसको आपको सेव करना पड़ेगा, आपको देखना पड़ेगा। ब्रेकिंग न्यूज़ इहा है त जेके असांजा मुक़रर अचनि था उन्हनि जो इहो मुतालिबो आहे त ही कन्वेंशन घणा थी विया, हाणे तव्हां को अमली मुज़ाहिरो कयो। असांजे हिकिड़े दोस्त इहो प्रोपोज़ल ॾिनो आहे, आशिक़ चांडियो साहिबु, एक्स प्रेसिडेंट आहे डिस्ट्रिक्ट बार कंबर जो, त बाबा सिंध असेंबली जो इजलास हले थो, ऑल सिंध लायर्स एक्शन कमेटी खे इहो मुतालिबो था कयूं त तव्हां नेक्स्ट जेको असांजो स्टेप हुजणु खपे, सिंध असेंबली बिल्डिंग जे ॿाहिरों एहतिजाजी मुज़ाहिरो हुजणु खपे। मां तव्हांखे अर्ज़ु कयां त सिंध में बदअमनी जो मुंहिंजी नज़र में हिकिड़ो वाहिद इलाज आहे, उहो इहो आहे त पुलिस खे डीपोलिटिसाइज़ कयो। SHO MPA जी मर्ज़ी जो न हुजे, SSP MPA MNA मिनिस्टर जी मर्ज़ी जो न हुजे। IG खे फ्री हैंड ॾियो त SSP उहो रखे। लॉ एंड ऑर्डर जो पहिरियों स्टेप इहो आहे त पुलिस खे डीपोलिटिसाइज़ कयो, इहो वॾे में वॾो आहे। बाक़ी लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन तमामु ख़राब थी वई आहे सिंध में, ऐं असल इश्यूज़ तां असांजी तवजो हटाइण जे लाइ सिंध गवर्नमेंट ॼाणी वाणी लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ख़राब करे रही आहे, ॼाणी वाणी। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी अॻवान सरवाण जतोई ऐं मंसूर बपड़ पंहिंजे गॾियल प्रेस बयान में चयो आहे त घोटकी में धाड़ेल राज, कारपोरेट फार्मिंग, कैनालनि ऐं क़बीलाई दहशतगर्दी ख़िलाफ़ कॉन्फ्रेंस कोठाई वेंदी। हुननि चयो त सिंध में धाड़ेलनि जी सरपरस्ती करे अनारकी पखेड़ी वई आहे ऐं सिंध में लाक़ानूनी जो राज आहे। सिंध में अणऐलानियल मार्शला मढ़ियल आहे। हुननि चयो त सिंध अमन, मुहबत ऐं भाईचारे जी धरती आहे जेका तेल, गैस, कोयले ऐं ॿी मैदनियात सां मालामाल आहे, जंहिं वटि पंहिंजो समुंड, बंदरगाह ऐं असिधू दरिया आहे। उन धरती जो दुश्मन मुसलसल घेराव करे रहियो आहे। शहरी दहशतगर्दनि वांगुरु रिथाबंदी सां धाड़ेलनि खे पाले ताते सिंधी आवाम जे सीने मथां सवार कयो वियो आहे। ख़ासि करे सखर ऐं लाड़काणे डिवीज़ननि में धाड़ेलनि जो राज क़ाइमु कयो वियो आहे। को बि माण्हू महफ़ूज़ न आहे। ॿिए तरफ़ सिंधी माण्हुनि खे पंहिंजी धरती तां बेदख़ल करण लाइ कारपोरेट फार्मिंग ज़रिए लखें एकड़ ज़मीन ॿियनि मुल्कनि ऐं कंपनियुनि खे ॾियण ऐं उन्हनि खे सिंधु दरिया मां पाणी ॾियण लाइ चोलिस्तान कैनाल, चनाब डैम ऐं ॿियनि कैनालनि ऐं डैमनि जे ठाहिण जो ऐलान कयो वियो आहे। सिंध जी अवाम जी जदोजहद बावजूदि नवनि कैनालनि ऐं नवनि डैमनि जी तलवार सिंध मथां लटकियल आहे। आइन ऐं कानून जी हुक्मरानी बदिरां सिंध में क़बीलाई निज़ाम खे तहफ़ुज़ ॾेई मज़बूत कयो वियो आहे। सरदार, कारोकारी, संगचटी, क़तलनि समेत माण्हुनि जी ज़िंदगी मौज जा फ़ैसिला कनि था। अवामी तहरीक तरफ़ां मेहड़ में
बदअमनी सरदारनि जी सरपरस्ती में धाड़ी राज जरगन वसीले औरतुनि जे क़त्लेआम कारपोरेट फार्मिंग डैम ऐं कैनाल ठाहे सिंध जो पाणी बंदि करणु कामरा शाही जी करप्शन ऐं वसीलनि जी फुरलूट ख़िलाफ़ नजीबुर रहमान मैसर एडवोकेट दाद मोहम्मद मगसी जुल्फ़कार चांडियो मंसूर चांडियो एडवोकेट ग़ुलाम शबीर खोसो एडवोकेट ज़हीर अहमद नारेजो एडवोकेट रियाज़ अहमद मैसर वसीम सुमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। अॻुवाणनि एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त मेहड़ तालुक़े में फुरूं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। SSP दादू पंहिंजे SHOs मार्फत सरेआम मंशा जे अॾनि तां मंथलियूं वठण में मसरूफ़ आहे। शहरी रोज़ फुरजनि लुटिजनि पिया पर मेहड़ इंतिज़ामिया खे का बि परवाह नाहे। थोरड़नि ई ॾींहंनि में मेहड़ तालुक़े मां 100 खां मथे मोटरसाइकिलूं फुर थियूं आहिनि। 15-20 खां मथे धाड़ा लॻा आहिनि। चोरियुनि जो त को बि अंदाज़ो ई नाहे पर हिन वक़्त ताईं को बि ॾोह रिकवर थी नाहे सघियो ऐं नई वरी ॾोहारी गिरफ़्तार थी सघियो आहे। ॾोहारियुनि खे फुल छूट ॾिनी वई आहे। इंतिज़ामिया तरफ़ां को बि रूपोश ॾोहारी गिरफ़्तार न कयो पियो वञे। तंहिं करे असीं उन सॼे अमल में SSP दादू खे मुकमिल तौर ते ज़िम्मेदार सम्झंदे खेसि अमन अमान बहाल न कराइण ते नाअहल आफ़ीसर सम्झूं था। अहिड़े नाअहल आफ़ीसर जी बदिली जो पिणु मुतालबो करियूं था त को बि ईमानदार आफ़ीसर मुक़ररु करे दादू ज़िले जी बिगड़ियल अमन अमान खे बहितर बणाए समूरा ॾोह रिकवर कराए मुलवस ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वञे। अॻुवाणनि वधीक चयो त सिंधू दरिया ते नवां डैम कैनाल ठाहे 7 करोड़ सिंधियुनि जी नस्ल कशी जा दहशतगर्द मनसूबा जोड़िया विया आहिनि। पंजाब अॻु में ई सिंध जो 90% पाणी चोराए वियो आहे। हिकिड़े पासे दरिया में ॿोॾि डिक्लेयर कई वई आहे। इंडस रिवर सिस्टम में घणे मिक़दार में पाणी पहुतो आहे त ॿिए तरफ़ सिंध जे कैनालनि जो पाणी बंदि कयो वियो आहे। हुकूमत फ़ौरी तौर ते सिंध दुश्मन मनसूबा ख़तमु करे। ॿिए तरफ़ अवामी तहरीक ज़िले हैदराबाद जो इजलास ज़िले सदर सरमद राजपर जी सदारत हेठि हैदराबाद में थियो, जंहिंमें अवामी तहरीक जे मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी एडवोकेट राहिल भुट्टो, अब्दुल कादिर रांटो, काशिफ़ मल्लाह, एडवोकेट इज़हार दाऊद पोटो ऐं जाम तमाची ख़ुसूसी तौर शिरकत कई। इजलास में सिंध जे ज़मीन ते कब्ज़नि, कारपोरेट फार्मिंग मनसूबनि, कैनालनि, सिंधू दरिया ते नवनि डैमनि ख़िलाफ़ ज़िले अंदरि अवामी सुजागी मुहिम हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो। 3 अगस्त ते हैदराबाद प्रेस क्लब अॻियां ऐलानियल बुख हड़ताल जी रिथाबंदी कई वई। उन सां गॾु फ़ैसिलो कयो वियो त हैदराबाद जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं इलाइक़नि जा दौरा करे कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ भरपूर अवामी सुजागी मुहिम हलाई वेंदी। इन सिलसिले में 15 अगस्त ते टंडोजाम, 17 अगस्त ते गाजा मोरी ऐं 24 अगस्त ते कासिमाबाद में एहतजाजी रैलियूं कढियूं वेंदियूं। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी सरकार सिंधू दरिया जे मथां लॻंदड़ धाड़े में मुकमिल तौर वफ़ाक़ी सरकार जी सहूलियतकारी बणियल आहे। सदर ज़रदारी सिंध जे ज़मीननि जी नीलामी में हिसेदार आहे। सिंधू दरिया ते नवां डैम ऐं कैनाल ॾे सिंधू दरिया खे बंजर बणायो पियो वञे। हिकु तरफ़ सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग मनसूबनि जी आड़ में खसियूं पियूं वञनि त ॿिए तरफ़ नवां डैम ऐं कैनाल ॾे सिंधियुनि खां दरिया खसियो पियो वञे। अवामी तहरीक सिंध जे ज़मीननि ते कब्ज़नि, कारपोरेट फार्मिंग ऐं डैमनि जी अॾावत ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक जारी रखंदी। सकरंड शहर में बदअमनी वधी वई। क़त्ल जा वाक़िया रोज़ जो मामूल बणियल। इन सिलसिले में मुसवर चौहान पंहिंजी रिपोर्ट में लिखियो त मुसलसल बदअमनी खून रेज़ी जा वाक़िया ॾींहों ॾींहुं ज़ोर वठंदा पिया वञनि। हलंदड़ी महीने में लाशारियुनि ऐं अबासियुनि जी भयानक वेड़ खां पोइ सकरंड शहर में सरेआम चांडिया क़बीले जे हिकु पोरियत खे गोलियुनि जो खाज बणाए बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। सकरंड भरिसां किरिया शाख वटि भगवार क़बीले जे 6 नौजवाननि खे ॿुधणी ते वेंदे बेरहमी सां मारियो वियो। सैयद फैक्ट्री में चोरनि हथां चौकीदार क़त्ल थियो ऐं काल्ह वरी सकरंड भरिसां ॻोठ पुनल ख़ान चांडिये जे बासरनि पारां ज़मीनी तकरार तां चांडिया बिरादरी जे मिसकिन माण्हुनि ऐं औरतुनि ते सिधियूं गोलियूं हलाए इहो पैगाम ॾिनो वियो त सकरंड शहर में केर बि पाण खे महफ़ूज़ न सम्झे। ज़रीन मूजिबि हीउ मामिलो प्लाट जो आहे जंहिं ते बासर धुर कब्ज़ो करणु थी चाहे। सकरंड जे ख़ैर ख़ाहनि खे गुज़ारिश आहे त हिन मामले खे न फिरण लाइ कोशिशि कई वञे ऐं शहर में अमन क़ाइमु करायो वञे।
जामशोरे भरिसां मंझंदि शाह अभरियो पंपिंग स्कीम जे मुंढ वटि इरिगेशन अमले पारां बासराई मनपसंद माण्हुनि खे पाणी खणण लाइ गैर क़ानूनी पाइप लॻाइण जी इजाज़त ॾियण ख़िलाफ़ मंझंदि जे सियासी समाजी धुरियुनि बिरादरियुनि ऐं शहरियुनि जो वॾो कठ कोठायो वियो। उन कठ में हाजी मेमण, चेयरमैन टाउन कमेटी मंझंदि, हाफ़िज़ इम्तियाज़ मेमण, सैयद शाहनवाज़ शाह, गाजी बख्श खुसो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त इरिगेशन इंतिज़ामिया शाह अभरियो पंपिंग स्कीम खे मुकमिल तौरु बासरनि जे हवाले करे छॾियो आहे, जेके ख़ानगी मक़सदनि लाइ शाख हलाए सिर्फ़ु पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ज़मीनुनि खे आबाद करणु ॾियनि पिया। हुननि ॿुधायो त शाख जे मुंढ वटि बासर माण्हुनि खे गैर क़ानूनी तौरु पाइप लॻाइण जी इजाज़त ॾिनी वई आहे, जंहिंखे क़ानूनी बणाइण लाइ पुराणनि फ़ौत थी वियल इरिगेशन मुलाज़िमनि जे नालनि सां जाली इजाज़तनामा पेश कया विया आहिनि। अहिड़नि शकी दस्तावेज़नि खे चीफ इंजीनियर ॾांहुं तस्दीक़ लाइ उमाणियो वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त जॾहिं शाह अभरियो शाख ते क़ानूनी तौरु माडूल लॻल आहे त पोइ उतां पाणी छो न कढियो वञे। हिननि इन अमल खे आवाम सां खुलियल ज़्यादती करार ॾिनो। अॻवाननि वधीक चयो त शाह अभरियो शाख मंझंदि शहर लाइ रिंग बंद जी हैसियत रखे थी, जंहिं 2010, 2015 ऐं 2022 जे ख़तरनाक ॿोॾनि दौरान दरियाई पाणी खे शहर में दाख़िल थियण खां रोके मंझंदि खे ॿुॾण खां बचायो। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त हाणे उन शाह खे कट ॾेई कमज़ोर कयो पियो वञे, जेको मुस्तक़बिल में वॾी तबाही जो सबबु बणिजी सघे थो। कठ फ़ैसिलो कयो त सुभाणे सूमर जे ॾींहुं शाह अभरियो शाह खे लॻल गैर क़ानूनी कट, पाइप ऐं इरिगेशन जे गैर क़ानूनी क़दमनि ख़िलाफ़ मंझंदि में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो, जिते वास्तेदार अमलदारनि खां शिकायतूं पिणु दाख़िल करायूं वेंदियूं। रतेदेरे में महांगाई जे आज़ार ख़िलाफ़ सोशल वर्कर जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें आम शहरियुनि पारां बि शिरकत कई वई। शाह लतीफ़ पब्लिक पार्क खां निकितल एहतिजाजी मुज़ाहिरो शहर जे रोडनि रस्तनि तां थींदो बस स्टैंड ते पहुतो, जिते एहतिजाजी धरणो हणी टायरनि खे बाहियूं पिणु ॾिनियूं वियूं। उन मौक़े ते अॻवाननि मौलाबख्श बिरोही, मोमिन समो, ज़मा जोयो, इनाम अली जागीराणी, बसंत राय, साजिद अली जरवार, कमांडो गुलबहार जलबाणी, ज़फ़र लांघा ऐं ॿियनि ख़िताब कंदे महांगाई घटाइण जो मुतालबो कयो। लाड़काणे में पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन जे सॾ ते इस्पतालनि खे सिक्योरिटी फ़राहम न करणु तोड़े ॿ ॾींहं अॻु डॉक्टर माजिदा मथां हमिलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ चांडका इस्पताल जी OPDs जो बाइकाट करे 2 कलाक टोकन हड़ताल कई वई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे डॉक्टरनि चयो त सिंध जो 4थो नंबर वॾो शहर लाड़काणो आहे। लाड़काणे जूं इस्पतालूं बि गैर महफ़ूज़ बणिजी वियूं आहिनि। डॉक्टरनि समेत मरीज़ बि गैर महफ़ूज़ आहिनि, जिते 2 हफ़्ता अॻु सिविल इस्पताल आर्थो वार्ड में दाख़िल मरीज़ा रिहाना मुगैरी संस मुड़ुस मोहम्मद यूसुफ मुगैरी खे हथियारबंदनि इस्पताल अंदरि काह करे फायरिंग करे क़त्ल कयो। 2 ॾींहं अॻु डॉक्टर माजिदा मशहूरी खे फाटक रोड ते फुर करण जी कोशिशि कई वई, जंहिं दौरान मुज़ाहिमत ते हथियारबंदनि फायरिंग करे खेसि ज़ख़्मी करे छॾियो। अहिड़नि वाक़िअनि करे डॉक्टरनि समेत इस्पताल अमले में सख़्तु ख़ौफ़ वारी सूरतहाल पैदा थी वई आहे, जंहिं करे ड्यूटियूं सरअंजाम ॾियण में सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। असीं मजबूर थी एहतिजाज करे रहिया आहियूं। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी नोटिस वठी लाड़काणे जे सरकारी इस्पतालनि खे सिक्योरिटी फ़राहम करे डॉक्टर माजिदा मथां हमिलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे डॉक्टरनि में छायल बेचैनी खे ख़तमु कयो वञे। ग़ुलामुल्लाह जी यूनियन काउंसिल करमपुर जे बेरोज़गार नौजवाननि सिहत खाते में गैर मक़ामी माण्हुनि खे नौकरियूं ॾियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि चयो त मक़ामी माण्हुनि खे फौरी तौर ते रोज़गार ॾियण लाइ क़दम खयां वञनि। उमरकोट में मंशात ख़िलाफ़ आवाज़ उथारण ते वकील खे धमकियूं मिलण ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट बार पारां अदालती कार्रवाई जो बाइकाट करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाजी अॻवानी कंदड़ बार जे सदर एडवोकेट शरीफ़ भील, एडवोकेट अज़हर आराई, एडवोकेट गुल मुनीर विलहारी, एडवोकेट परशोत्तम खत्री, एडवोकेट पोपट कुमार कोहली, एडवोकेट भागचंद भील ऐं ॿियनि चयो त उमरकोट ज़िले में मंशा जो कारोबार बेखौफ़ तरीक़े सां हली रहियो आहे, जंहिं ख़िलाफ़ पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे।
वकील अॻवान चयो त लियाकत सहतो जेको मंशात ख़िलाफ़ सरगर्म रहियो आहे खेसि धमकियूं ॾियणु बुनियादी इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। अॻवान जो चवणु हो त जेकॾहिं लियाकत सहतो खे तहफ़ुज़ न मिलियो ऐं मंशात ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त एहतिजाज जो दाइरो वधाए सॼी सिंध में क़ानूनी तहरीक हलाई वेंदी। हुननि मुतालबो कयो त मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई कई वञे, नौजवान नसल खे तबाही खां बचाइण लाइ मुसर क़दम खयां वञनि ऐं मंशात जे ख़िलाफ़ आवाज़ उथारण वारनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मोरे में इरीगेशन खाते जे मुलाज़मनि जो इंजीनियर जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। दुर मोहम्मद आलमाणी, मोहम्मद अज़ीम कलहड़ो, मुश्ताक, हबीबुल्ला सोलंगी, हाफ़िज़ बिलावल, मोमिन मंगरियो ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतिजाज करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवान चयो त इंजीनियर मज़दूरनि सां मुसलसल नाजाइज़ियूं करे रहियो आहे। केतिरनि ई वर्करनि जूं जबरी बदिलियूं कयूं वियूं आहिनि। असां मज़दूरनि सां नाजाइज़ियूं वधी वियूं आहिनि जेके कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। असीं इंजीनियर जे नाजाइज़नि ख़िलाफ़ कम छॾ हड़ताल कयूं था। इंजीनियर खे हटाए मुलाज़िमनि सां इंसाफ़ कयो वञे। मसूअ भुरगड़ीअ खां हैदराबाद वेंदड़ लिंक रोड हंधा हंधा उखड़ी वियो। हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। रोज़ानी समय ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जो नुक़सानु थी रहियो आहे। इलाइक़े वासियुनि पारां फ़ौरी तौर ते रोड तामीर करण जो मुतालबो कयो आहे। PST ऐं GST टेस्ट में 40 मार्कूं खणंदड़ उमेदवारनि पारां कराची प्रेस क्लब आॾो काल्ह बि एहतिजाज जारी रखियो वियो। अवामी राज स्टूडेंट्स फेडरेशन जे वफ़द कामरेड माजिद ख़ान सारियो, काज़ी तारक महमूद लाशारी, सईद अहमद शर, वसीम ख़ान जावरी ऐं वहीद वफ़ा एहतिजाजी कैंप ते पहुची यकजहती जो इज़हार कयो। 40 मार्कूं खणी टेस्ट पास कंदड़ नौजवाननि खे तहरीक में हर क़िस्म जे सहकार करण जो पिणु पुख़्तो यकीन ॾियारियो वियो। उन्हनि एहतिजाज कंदे ॿुधायो त सिंधी नौजवाननि जे रोज़गार ते धाड़ो हणंदे 33 मार्कूं खणी पास थींदड़ मनपसंद उमेदवारनि खे ऑफर आर्डर ॾिना विया, पर 40 स्कोर वारनि पास महिनती पढ़ियल लिखियल ऐं बाशऊर ग़रीब नौजवाननि खे रोज़गार खां महरूम कंदे दरबदर कयो वियो आहे। उन्हनि सूमर जे ॾींहुं वॾे एहतिजाज जो पिणु सॾु ॾिनो आहे, जंहिंमें पिणु शिरकत जी दावत ॾिनी वई। अवामी राज स्टूडेंट्स फेडरेशन तरफ़ां दावत क़बूल कंदे एहतिजाज में भरपूर शिरकत करण जी ख़ातिरी कराइण सां गॾु खेनि यकीन ॾियारियो वियो त अवामी राज तहरीक जे मर्कज़ ताईं अव्हां जो जाइज़ मसइलो पहुचायो वेंदो। STP तनज़ीमी शोबे जो इजलास थियो। सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे मरकज़ी तनज़ीमी शोबे जो इजलास पार्टी जे जनरल सेक्रेटरी होत ख़ान गाॾे जी सदारत हेठि तरक़ी पसंद हाउस हैदराबाद में थी गुज़रियो। इजलास में डॉक्टर अब्दुल हमीद मेमण, कादर चन्ना ऐं डॉक्टर सुमार मंगरियूं पिणु शिरकत कई। इजलास में पार्टीअ जी तनज़ीमी सूरतहाल सां गॾु मजमूई तौरु कारकर्दगी जो पिणु जाइज़ो वरितो वियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त पार्टी जे समूरनि ज़िलनि ऐं हेठियुनि इदारनि जूं आइनी घुरिजनि तहत ईंदड़ 2 महीननि ताईं चूंडूं करायूं वेंदियूं। जॾहिं त ॿिए तरफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे अॻवाननि सिंध तरक़ी पसंद पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। उन मौक़े ते ख़िताब कंदे STP जे जनरल सेक्रेटरी होत ख़ान गाॾही चयो त असां सिंध तरक़ी पसंद पार्टी में शामिलु थींदड़ सभिनी साथियुनि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। STP पोहरे तबिके जी नुमाइंदा पार्टी आहे जेका सिंध जे क़ौमी मसइलनि जे हल लाइ पुरमन सियासी जदोजहद करे रही आहे। होत ख़ान गाॾही जो वधीक चवणु हो त सिंध ते जेके बि मुसीबतूं आहिनि उन्हनि जी बुनियादी ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे ऐं सिंध जो जागीरदार तबिको आहे जेको वक़्त बे वक़्त पंहिंजनि मुफ़ादनि लाइ मुख़्तलिफ़ पार्टियुनि जो हिसो बणिजी वेंदो आहे। हुन चयो त वफ़ाक़ी सतह जूं सभु पार्टियूं जागीरदारनि जी नुमाइंदगी कनि थियूं जिन वटि सिंध जी आवाम लाइ का बि हक़ीक़ी पॉलिसी न आहे। STP जे अॻवान चयो त सिंध जी आवाम खे हाणे जाॻणो पवंदो ऐं उन्हनि पार्टियुनि खे रद्द करे जेके सदियुनि खां सिंध खे धिकींदियूं आयूं आहिनि। हुन ज़ोर भरे चयो त सिंध में सची तब्दीली उन वक़्तु मुमकिन आहे जॾहिं माण्हू क़ौम परस्त ऐं पोहरे तबिके जे पार्टियुनि सां हथ मिलाईंदो। मोरे भरिसां ॻोठ ग़ुलाम नबी बाड़ो लाशारी जे रहवासी खां नामालूम फुरू हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल फुर करे फ़रार थी विया। आचर ख़ान लाशारी खां मोटरसाइकिल फुर कयो वियो, जंहिंजे ख़िलाफ़ एहतिजाज कंदे हुन दाहियो त इलाइक़े में बदअमनी वधी वञण करे केरु माण्हू बि महफ़ूज़ नाहे।
सिंधी अदबी संगत शाख लाड़काणे जी 15वार दस्तूरी गरजाणी नक़ाद अदीब बकाउला बुज़दार जी सदारत में थी गुज़री, जंहिंमें ख़लीक मेमण, नसरी नज़म, एजाज़ सोलंगी कहाणियूं, कामिल इमदाद जतोई गज़ल ऐं ओशाक आगाणी गज़ल तनक़ीद लाइ पेश कयो, जॾहिं त ईसा मेमण, सदीक़ सुमरो, ज़ाहिद अली जुणेजो, हमज़ अली सोहो, रफ़ीक अबड़ो, रोशन टोटाणी, समी साजिद जुणेजो, तश्कील मीर बहर, दानिश तुर्क, रिज़वान अंसारी, फ़ैद कुराई ऐं ज़ुल्फ़कार विकी तनक़ीद में हिसो वरितो। कार्रवाई संगत जी कारोबारी कमेटी जे मेंबर ख़लीक मेमण हलाई। गरजाणी जी सदारत में ख़िताब कंदे बकाउला बुज़दार चयो त बहितर लिखण लाइ बहितर पढ़णु ज़रूरी आहे। जेके लेखक पढ़ण खां वधीक लिखण खे तरजीह ॾियनि था, उन जे लिखणनि में गहराई नथी रहे ऐं नई वरी उन में दाइमियत हूंदी आहे। सिंध सागर पार्टीअ जी मरकज़ी इंतज़ामी कमेटी जो इजलास थी गुज़रियो, जंहिंमें तनज़ीमी ऐं सियासी सूरतहाल जो जाइज़ो वठी मुख़्तलिफ़ फ़ैसिला कया विया। 22 अगस्त ते हैदराबाद में उबैदुल्ला सिंधीअ जी वरसी ते क़ौमी कॉन्फ्रेंस कोठाइण जो ऐलान कयो वियो। मीरपुर ख़ासि, सखर ऐं लाड़काणे में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। काज़ी अहमद में थियल सिंध सागर पार्टी जे मरकज़ी इंतज़ामी कमेटी जे इजलास में तनज़ीमी ऐं सियासी सूरतहाल जो जाइज़ो वठी मुख़्तलिफ़ फ़ैसिला कया विया, जंहिंमें चयो वियो त 22 अगस्त ते हैदराबाद में उबैदुल्ला सिंधी जी वरसी ते सिंध सिंधियुनि जी आहे क़ौमी कॉन्फ्रेंस थींदी, जंहिंमें सिंध जी क़ौमी ॿधी लाइ पार्टी सां वेझड़ाई रखंदड़ सिंध दोस्त तरक़ी पसंद जमहूरी ऐं सेक्युलर जमायतुनि खे शिरकत जी कोठ ॾिनी वेंदी। 7 सेप्टेम्बर ते मीरपुर ख़ासि, अक्टूबर में सखर ऐं नूबर में लाड़काणे में धारी आबादकारी ऐं सिंध जे ज़मीननि ते वालार, सिंधू दरिया जे पाणी ते धाड़े सिंध जे मैदनी वसीलनि जी फुलूट ऐं जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। सॼी सिंध में तालीमी ऐं तरबियती सरगर्मियूं शुरू कयूं वेंदियूं। पहिरियां काज़ी अहमद, कंडियारे, चक, ज़िले शिकारपुर, पीरगोठ, ज़िले खैरपुर मीरस ऐं जामशोरे में स्टडी सर्कल शुरू कया वेंदा। सिंध सागर सुप्रीम काउंसिल जो इजलास 14 सेप्टेम्बर 2025 ते खैरपुर मीरस में थींदो। इजलास में नौजवान क़ौमी कारकुन, सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन जे अॻूणे मरकज़ी अॻवान ज़ुबैर सागर महर जे विछोड़े ते अरमान जो इज़हार कयो वियो। इजलास में ठहराव मंज़ूर कंदे मोरे जे ॻोठ बजाराणी लिगारी वासियुनि सां रियासती ऐं हुकूमती ॾाढ जी निंदा कई वई। खंभियल क़ौमी कारकुननि जी आज़ादी जी अपील पिणु कई वई। बलूचिस्तान ऐं सिंध में औरतुनि जे इंसानी हक़नि जी लताड़ जी मज़मत कई वई। ज़ोरी मज़हब मटाइण जी मज़मत कंदे सिंधी हिंदनि खे सिंध छॾाइण जी मज़मत कई वई। सिंध सागर पार्टी जे मरकज़ी इंतज़ामी कमेटी जे इजलास में मरकज़ी सदर मंसूर जखड़, नायब सदर कादर महर, डिप्टी सेक्रेटरी सारंग महर, ज्वाइंट सेक्रेटरी जबार मंगरियो, मीडिया सेक्रेटरी अल्ताफ़ सिंधी ऐं ऑडिटर नदीम कल्हड़ो, मरकज़ी इंतज़ामी कमेटी में शामिल अॻवान बिलावल सिंधी, वकील वज़ीर अहमद उजण, शरीफ़ खोसो, वफ़ा चांडियो, डॉक्टर अयाज़ सोलंगी, महरम सिंधी, नूर मोहम्मद परिहाड़ ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन्ही ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो